वक्त असां मौजूद आहियूं मंछोर 0 पॉइंट ते, जिते हिन MNV वटि हिन वॾो घारो पइजी वियो आहे। तव्हां ॾिसो था ही मुकमिल तौरु जेको ही पाणी आहे ही यूसी जाफ़राबाद यूसी वाहोड़ हाणे बांध खे ख़तरो आहे हिन पाणी मां। ॾिसो था तव्हां हितां जेको आहे हिन जो इंतिहाई सूरत हाल ख़राबु आहे, वॾो घारो आहे। ॾिसो था तव्हां हिन पाणी खे, पाणी तेज़ी सां 0 पॉइंट खां हिन तरफ़ हाणे बांध शहर खे बिल्कुलु हिन मां ख़तरो थी सघे थो। हींअर हालात जेका इंतिहाई ख़राबु आहिनि, हिन जे घारे खां पोइ इंतिहाई हालात ख़राबु थी विया आहिनि। इंतिज़ामिया जी नाहेली सबबु हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे 0 पॉइंट वटि MNV खे वॾो घारो पइजी वियो आहे, जिते हीउ पाणी शहरनि जे तरफ़ जेको आहे छोड़ वॾे तेज़ रफ़्तारी सां वही रहियो आहे। असां सिंध हुकूमत जे अपील था कयूं त ख़ुदारा हींअर जेके माण्हू पंहिंजे घरनि ऐं ॻोठनि में आहिनि उन्हनि खे रेस्क्यू कराए उन्हनि खे कढी के आम जॻह ते वठी वञी उते उन्हनि खे पनाह ॾिनो वञे। हींअर हालात जेके कंट्रोल खां ॿाहिरि आहिनि।